अदब ज़िंदगीअ जो आईनो आहे। ज़िंदगी के जंहिं रंग में मूं ॾिठो आहे उन ई रंग में पंहिंजे अफ़साननि में पेश कयो अथमि। इहे लफ़्ज़ लिखंदड़ अयाज़ क़ादरी। पेश आहे अयाज़ क़ादरीअ जो अफ़सानो बिलू दादा। बिलू दादा हू सॼे पाड़े में बदनाम हो। हर को हिन खां कोह खाईंदो हो। जहिड़ो तहिड़ो त हिन जो नालो बि छिरकी वठंदो हो। पैसे वारा हिन खे गुंडो सम्झंदा हुआ। पाड़े जो दादागीर लिखियो वेंदो हो। संदसि नालो बिलावल हो, मगर खेसि कोठींदा हुआ बिलू दादा। रंग जो कारो किठ, वार नंढड़ा घुंडेदार ऐं सख़्तु। केतिरे बि तेल लाइण सां न नरम थींदा हुआ ऐं न फणी ॾियण सां ई कंहिं तरीक़े ते बीहंदा हुआ। मुंहुं कुशादो ऐं गोल, अखियूं नंढियूं ऐं हरफत भरियूं, जिन में हर वक़्तु हरकत पई नचंदी हुई। नकु ड्रिगो मगर नासूं वेकिरियूं, चप थुल्हा, ॾंद विथीरका। जे मुसाग लॻाईंदो हो त चप ॻाढ़ा ऐं ॾंद अछा थी वेंदा हुअसि, पर जे पान खाईंदो हो त ॾंद ऐं चप ॿई ॻाढ़ा। छाती कुशादी, बाज़ू सख़्तु ऐं मज़बूत जहिड़ो रुक, कद जो छोटो। संदसि मुंहं में अहिड़ो रोब हूंदो हो जो कंहिं ॾांहुं कावड़ मां निहारींदो हो त हमराह खे ॾकणी वठी वेंदी हुई। आवाज़ में कड़को ऐं खड़को हर वक़्तु पियो गूंजंदो हुयुसि। ॻाल्हाइण जो गंभीर, जे ॻाल्हाइण में छुटकियो त ख़ुदा बसि कराएसि। फुटबॉल जो चैंपियन, घणो करे रांदि में सेंटर फॉरवर्ड बीहंदो हो। बॉक्सिंग जो कोॾियो, हर वक़्तु इहा ॻाल्हि त लेफ्ट पंच कीअं बणिजे ऐं राइट बिलो खां कीअं घुसाइजे। मुंहिंजी ॼाण सणसि चाकेवाड़ीअ में थी। घणो करे झांगियान मकरानीअ जी केबिन ते वेठो हूंदो हो, ॼंघूं टेबल ते ऐं पुठी भित सां। पाणी ऐं चांहि जो गिलास कंहिं वक़्तु भरियल, कंहिं वक़्तु ख़ाली। हमेशह संदसि भर सां पिया हूंदा हुआ। आउ लंघंदुसि त वॾे वाके चवंदो, मास्तर अचु चांहि पीउ। मूंखे कंहिं वक़्तु मास्तर ऐं कंहिं वक़्तु साईं चवंदो हो। आहिस्ते आहिस्ते असांजो नातो वियो वधंदो। मूंखे संदसि मकरानी गाॾड़ सिंधी लहजो ॾाढो वणंदो हो। चाहींदो हुउसि त पियो भल किसा कुटे। संदसि वेझो थींदो हुउसि त गिराटड़ीअ पाए हथ में ॾींदो हो। मुंहिंजे ॿियनि दोस्तनि खे असांजी संगत भांइ न पवंदी हुई। पाड़े वारा बि रंज हुआ, माइट मिट बि तंग। स्कूल जा मास्तर बि चङो न सम्झंदा हुआ। शागिर्द कुझु पुछंदा त कीन हा, मगर बिलूअ जी दादागीरीअ जा दास्तान लाहे चाढ़े पिया बयानु कंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं हेड मास्तर बि रखी चई ॾिनो, अव्हांखे पाण जहिड़नि तालीम याफ़्ता माण्हुनि जी सोहबत अख़्तियार करणु घुरिजे। माइटनि चयो, तोखे ॿियो को माण्हू मिले ई नथो जो हिकिड़े गशीअ सां खणी याराणो ॻंढियो अथई। दोस्तनि दड़को ॾिनो त यार, जेकॾहिं तुंहिंजे इन इहा गुंडे सां संगत आहे त असांजी अला तुहार। मूं बि कंहिंजी परवाह न कई, आख़िर दोस्ती जो थी। हिकिड़े ॾींहुं जीअं चाकेवारीअ पहुतुसि, ॾिठुमि त गोड़ लॻो पियो हुयो। माण्हुनि जा हशाम बीठा आहिनि। बिलूअ जी गारियुनि जो ज़ीपट पियो पवे। मूं सोचियो, अॼु ख़ैरु नाहे, अलाए छा थियो आहे। गोड़ खे चीरींदो अॻिते वधियुसि। ॾिसां त कार बीठी आहे। उन जे अॻियां बिलू हिकु मोटे सेठ जे गर्दन खां झलियूं बीठो आहे। साला हरामी, जेकॾहिं तोखे कार नथो हलाइणु अचे त कार छो हलाईं थो? सेठ कुरड़ीअ वांगुरु पे फतकियो। छा तव्हां सेठिया दुनिया जे नशे में एतिरो अंधा थी विया आहियो जो ग़रीबनि जे मथां अखियूं बूटे कारूं था चाढ़ियो? मूं वञी बिलूअ खे पुठियां भाकुर विधो। मुंहुं वराए दाह कयई, साईं ॾिसो, ही हरामखोर कहिड़ो न बेपरवाहीअ सां कार था हलाइनि। ग़रीब छोकिरे मथां कार चाढ़ियो अथसि, उनखे इस्पताल छॾण बदिरां कार भॼाए थो वञे। ईअं चई हिकिड़ो ज़ोर सां चंबो वाहे कढियांसि। मूं खणी संदसि हथु रोकियो। कुझु संदसि जोश घटियो। सेठ खे चयईं, खण हिन छोकिरे खे कार में। छोकिरे खे कार में खणाए इस्पताल आयासीं। डॉक्टर जी फीअ सां गॾु छोकिरे जे माइटनि खे 50 रुपया वठी ॾियारियईं। तॾहिं वञी सेठ जी जिंद छुटी। हिकिड़े ॾींहुं जीअं स्कूल में घिड़ियुसि त छोकिरनि चयो, साईं राति असांजे पाड़े में वॾो झेड़ो थियो आहे। मूं सोचियो ज़रूरु बिलूअ जो को दंगो मचायो हूंदो।
साईं राति बिलू दादा टिनि अशरफनि जी लाख लाथी आहे। वीचारनि खे ख़ूब मोचड़ा हया अथसि, संदसि रत कुतो न चटे, बसि खेनि अधु मोह करे छॾियो अथाई। मूंखां हींअर पढ़ाइण वियो विसरी, अची उणतुण लॻी त राति अलाए कहिड़ो मामिलो थियो आहे। जीअं तीअं करे वक़्तु गुज़ारियुमि। जॾहिं स्कूल खां छुटी मिली, ॾिसां त झांगियान जी केबिन ते मुड़ुसु अखियूं सुजायूं वेठो आहे। वञी हिन जी भर सां वेठो। होटल जे छोकर खे वाको करे चयईं, चांहि खणी आ। मूं चयुसि, आउं तुंहिंजी चांहि न पीअंदुसि। आख़िर छो? तो केतिरा भेरा मूंसां वाइदो कयो आहे त दादागिरी न कंदे, मगर जीअं थधि तीअं वधि। यकदमि वरियाणी, साईं पहिरीं ॻाल्हि त ॿुधो, राति छा थियो? 3 हराम ज़ादा सूटियल बूटियल पाड़े जी छोकिरुनि जे पुठियां पिया फिरनि। भला साईं तूं चओ, अहिड़े वक़्तु बिलू बसि करे वेहे। 2-3 लपाटूं हणी सालनि खे सबक़ु सेखारे छॾियमि। हिकिड़े दोस्त जी शादी जी मलीर में कोठ मिली। बिलूअ खे चयमि त गॾिजी हलंदासूं। प्रोग्राम रखियोसीं त हितां आचर जे ॾींहुं 10 धारे चाकेवाड़ी खां निकिरी ली मार्केट वटां बस पकिड़े मलीर हलंदासूं। सॾ वारे ॾींहुं अञा चाकेवाड़ी खां 100 खनि विखुण जो मस खयोंसीं त भित जे पार में कंहिं मिसकीन जो लाश नज़र आयो। सम्झ में ईअं पे आयो त को परदेसी बीमार आहे, जंहिंखे राति सीउ सुकाए छॾियो आहे। ॾिसंदे चयईं, साले खे मरणो ई अॼु ऐं हिते हुयो। घड़ी रखी वरी चयईं, साईं हिन जो ठिकाणो कयूं? मूं अञा कुझो ई कुझो त झटि वराणी आई। कंहिंजी शादीअ में वञण बदिरां कंहिंजी गमीअ में शरीक थियणु बहितर आहे। आउं चुप करे बीह रहियुसि। बगीअ वारे खे सॾु कयुमि। बगीअ वारो पड़ कढी बीठो। जी, आउं पंहिंजी बगीअ ते लाश न खणंदुसि। पिलू कमीस खां छिके खणी हेठि लाथुसि। बगीअ वारो ईअं कुझे जहिड़ी आहे भित। लाश बगीअ में खणी अची मस्जिद वटि पहुतासूं। मूं वटि पोयूं तारीख़ूं ऐं बिलू वटि पैसो ठहे कोन। बिलू हींअर छा थींदो? साईं ही ब्लैक मार्केटर सीमेंट जी ठहियल वॾी बिल्डिंग ॾे इशारो कंदे चयाईं, असांजे पैसनि सां ई शाहूकार थिया आहिनि। अॼु असांजे मौत ते हिननि खे पैसा ॾियणा पवंदा। मूंखे लाश वटि बीहारे पाण सीमेंट वारी बिल्डिंग में घिड़ी वियो ऐं थोरी देरि खां पोइ मोटी आयो। संदसि हिकु हथ में 10-10 रुपयनि जा नोट हुआ ऐं ॿिए हथ में खुलियल चाकू। बिलू ही चाकू? साईं पहिरियां त गोथनाथ पे कयईं, मगर हिन खे ॾिसी डढरई डरा थी वियसि। जीअं वेकेशन ख़तमु करे कराचीअ वरियुसि, अंदर में उकीर हुयमि त बिलू सां मिलां। जॾहिं झांगियान जी केबिन वटि पहुतुसि, ॾिठुमि त बिलू ग़ाइबु हो। झांगियान ॿुधायो त बिलू मकरान हलियो वियो आहे। छो? मूं यकदमि पुछियुसि। साईं सीमेंट जी बिल्डिंग वारनि ॾांहुं इशारो कंदे चयईं, सेठ साहिबु बिलूअ खे गुंडा एक्ट हेठि शहर निकाली ॾियारे छॾी आहे। मां सोच में पइजी वियुसि। छा बिलू सचपच गुंडो हो?